ज़िराइहि बिलवसीद। अल्लाह जो सुनो कुरान करीम फरमाइंदो आ ऐं उन्हनि जो हिकिड़ो कुतड़ो आ जेको उन्हनि जे दरड़े ते पंहिंजूं टंगूं टेड़ियो सुतो पियो आ। काॾे कुतड़ो, काॾे उन जो टंगूं टेड़े सुम्हण, काॾे अल्लाह जो पाक कुरान उन कुतड़े जे टंगूं टेड़े सुम्हण खे रब कुरान जो मौज़ू बनाए छॾियो आ। कंहिंजे करे? जवाब ॾे कंहिंजे करे? जो आशिकन सादिकन जे निस्बत जे करे। जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जे गुलामन सां प्यार जे करे रब कुतड़े जी एॾी इज्जत तो करे, तूं त हज़रत इंसान हई, तुझो त रब शान निरालो कयो आ। अल्लाह तोखे त इज्जत बख्शी आ, तू त कायनात में हसीना। तू जेकॾहिं मुझे सुहिणे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आशिकन सां प्यार कंदे उन्हनि जे सहन ते रात तहजुद पढ़ी गुज़ारींदे त रब तोखे ॿुधाए त फर्शन अर्शन ते तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कंदो या कोन कंदो? जवाब ॾे। देर न कर, सौदो करे वठ, मता वक्त हथन मां निकरी वञे, पोइ कम कुछ को नहीं दई। इहा दुनिया ओ दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई, ओ उम्र वई अजाई दुनिया जे फिक्र में है। उम्र वई अजाई दुनिया जे फिक्र में, उहो को न कई जो, उहो को न कई जो अचई कमे कबर में दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई। थोड़ो पढ़ा। ओ दुनिया कान दिल पर रब रंजाए छॾियोसी, मिलियो मौक़ियो पर विञाए छॾियोसी। न गुज़री घड़ी का, न गुज़री घड़ी का खुदा जे ज़िक्र में उम्र वई अजाई दुनिया जे फिक्र में। न कयोसी अमल को, न कयोसी अमल को अचे कमे कबर में उम्र वई अजाई दुनिया जे फिक्र में। इहे बाग बंगुला इहे जायूं जानी, हिक ॾींहुं छॾींदे दुनिया आहे फानी। मच्छर खां बि घटि हई, मच्छर खां बि घटि हई खुदा जे नज़र में उम्र वई अजाई दुनिया जे फिक्र में। वक्त न विञाए मिठा, वक्त न विञाए, वक्त वियो वापस कोन थींदो। याद रखी छॾ, तू समझींदो त हीअ ज़मीन क़ीमती आ, हे प्लाट क़ीमती आ, तू समझी तो ही जगह कीमती आ, तू समझी तो ही बंगलो कीमती आ, तू समझी तो ही गाड़ी कीमती आ। ये सब कीमती कोनन, कीमती तू आही, तुझी जिंदगी कीमती आ। याद रखी छॾजा, बंगलो हिकड़ो ड्रही वियो ॿियो ठही पवंदो, बंगलो हिकड़ो ड्रही वियो ॿियो ठही पवंदो, जगह हिकड़ी ड्रही पई ॿी ठही पवंदी। पर मुंहिंजा सुहिणा तुझे जिंदगी मां जेको हिकड़ो सेकंड गुज़री वियो वापस कोन थींदो।
हिकड़ो सेकंड मिंट वडो आ तुझे जिंदगी जो जेको हिकड़ो सेकंड गुजरी वयो आ इनके वापस करण जे ला पूरी दुनिया कुर्बान करे छॾ। बुधा गुजरियल सेकंड वापस थींदो? जवाब दे, वापस थींदो? गाड़ी ड्रही वई बी थींदी कान थींदी? बंगलो ड्रहियो थींदो कोन थींदो? पर जिंदगी जो हिकड़ो सेकंड गुजरी वियो वापस। पो बुधा तुझे जिंदगी जो हिकड़ो सेकंड कीमती आ या ये सजी दुनिया कीमती है? जवाब दे। पो छा थियो तोखे मुसलमान जेका कीमती शय आ उन जो कदर नथो करी ऐं जेका बेकीमती आ उनके सीने सां लायो थई ॾाहो थी सुञाण पंहिंजे पाण खे। अल्लाह ताला फरमाए थो ऐ बाना मां 18,000 मखलूक पैदा फरमाई आ, 18,000 मखलूक मां रब तुंहिंजे लाइ पैदा फरमाई आ। पर रब चवे तो तोखे मां अल्लाह सिर्फ पंहिंजे लाइ पैदा फरमायो। रब चवे तो सौदो कर, रब चवे तो सौदो कर। 18,000 मखलूक तुझी गुलाम थो बनाया, तू रुगी हिकड़ो मां रब जी गुलामी कबूल कर। अल्लाह चवे तो 18,000 मखलूक तुझे ताबे थो बनाया, तू हिकड़ो रुगी मां खुदा जो ताबे थी। मौला तुझो ताबे किए थिया? रब तो चवे मुझे महबूब सां प्यार कर। मौला तुझे महबूब सां प्यार किए कया? रब तो चवे मूं रब जे महबूबन जे दामन में हथ विध गंढियो पियो आ, सजो सिस्टम गंढियो पियो आ। तू मुझे महबूबन जे दामन में हथ विझ जे तू चाही। वाह सोहणा साईं, जे तू चाही थे हासिल मोहब्बत हिक खुदा जी बण वञो खाक कदमे औलिया दी। इन्हां दा हथ रसूलुल्लाह दा हथ हई, रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ हई। जिना फड़े या है दामन औलिया दा, जिना फड़े या है दामन मुस्तफा दा, जिना फड़े या है दामन मुस्तफा दा, जिना फड़े या है दामन खुद खुदा दा। अल्लाह वारन जी गुलामी कबूल कर। अल्लाह वारन जे गुलामी में बादशाही आ। वायदो करे वेठो हां, टाइम पूरो थी वयो आ पर वायदो करे वेठो हां। उन वायदे के जरूर थो खोलिया त उन जो जिक्र थो कया जैसा मुझो मदीने जो मीर प्यार कंदो आ। याद आ न मिठा? सीअ घणो तंग त न कयो आ न? वेहण ला तैयार आयो कुछ घड़ियों? उन जवान जो जिक्र थो कया जैसा मुझो महबूब मदीने जो मीर प्यार कंदो आ। किया प्यार कंदो आ मक्के जे सरजमीन ते मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात मौजूदा। मक्के में छा पर कायनात में एड़ो कोई ना गए जिया रब मुझे महबूब मुस्तफा के बनायो आ। मुझे महबूब जो मट कोई ना गे, मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तोखे अंदाज़ो ही कोने सोहणे अलीअ जे बाबे जे नाले जी ख़बर अथई? थोड़ो तो बुधा चौथो बुग़्ज़ रखी सोहणे अलीअ जे बाबे सां। नालो बुधा अल्लाह अल्लाह मुझे महबूब मुस्तफा जा परवाना। तो के अंदाजो ही कोने त अबू तालिब के रब केड़िन नेमतुन सां नवाज़ियो। मौजू कोने जिक्र नथो कया। मक्के पाक जे अंदर मुझा दोस्त अजीज जदे मींह नथो पवे मक्के जा मानू था चन ऐ अबू तालिब अज का दुआ घुर त रब मींह वसाए। सुनो अबू तालिब छा थो करे? मुझे महबूब मुस्तफा जी उम्र नंढड़िया, मुझे करीम आका के वठी थो अचे। मुझे करीम आका जी पुठड़ी मुबारक काबतुल्लाह सां लगी पई आ। सुनो अबू तालिब दुआ में छा थो चवे? ओ हिन काबे जा धणी
हिन सुणे जवान जे सदके अज को मींह वसा। मक्के जे माण्हू अबू तालिब के चयो दुआ घुर, सुणे अबू तालिब इनकार न कयो। वसीलो कहजो वरते चो मदीने वारे ताजदार जो, बिना ककरन जे रब हुक्म कयो मीकाइल खे बिना ककरन जे मक्के में मींह वसण शुरू थी वयो आ। मौजू तवीला हेडे होडे नथो वञण चाहियां। ओहो मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाह शरीफ के पुठी ॾेई करे पंहिंजे कमीस जा बटन खोले। छा खोले? गाला गाला हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पग कमीस मुबारक जा बटन खोले, यमन ॾे मुंह करे हा करे थधो साहु भरियो। सहाबा ॾिसंदा रहिया। अबू बकर सिद्दीक ॾिसी रहियो आ, उमर फारूक ॾिसी रहियो आ, उस्मान ज़ुन्नूरैन ॾिसी रहियो आ, मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा ॾिसी रहियो आ, तलहा ज़ुबैर ॾिसी रहियो आ, बिलाल हबशी ॾिसी रहियो आ। मुझे करीम आका यमन ॾे मुहड़ करे, मुझे करीम आका थधड़ो साहु भरे फरमायो, यमन जे शहर मां मुस्तफा के रहमानो रहीम जे कुर्ब जी खुशबू अची रही आ। काथे महबूब वेठो आ? चो मक्के में। गाला गाला काथे वेठो आ? खुदा जा बाना चई थो त महबूब नथो ॿुधे, छो छितो थियो हई? महबूब आशिकन जा इरादा बि ॼाणंदो आ। महबूब जूं दाहूं त परे जी ॻाल्हि आ, पर जेको आशिकन जे दिल में इरादो हूंदो आ मुझो मुस्तफा उन खां बि वाक़िफ़ आ। इमाम कस्तलानी जो अक़ीदो अन्नहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअलमुहुम अमालुहुम अफ़आलुहुम व ख़वातिरहिम ला यख़फ़ा अलैहि शैउन फिल अर्द वला फिस समा। इमाम कस्तलानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइन था, मुझे मुस्तफा खां जॾहिं खुदाई गुझाए कोने त खुदाई गुझाई कीअं रखंदी? जंहिं महबूब खां आलिमुल गैब गुझो कोने त उन आलिमुल गैब जो ही जहान कीअं गुझो रहंदो। फरमाइनि था, मुझो मुस्तफा तुंहिंजे नियत खे बि ॼाणे थो, अमाल हम तुंहिंजे अमलन खे बि ॼाणे थो, व अफ़आल हम तुंहिंजे कम खे बि ॼाणे थो। इमाम कस्तलानी फरमाइनि था, व ख़वातिरहिम जेको तुंहिंजे दिमाग़ में इरादो थो गुज़रे मुझो मुस्तफा उहो बि ॼाणे थो। ला यख़फ़ा अलैहि शैउन फिल अर्द वला फिस समा। मुझे मुस्तफा का जमीन आसमान में काई गुझाई काने। बहरहाल मां ॻाल्हि पे कई वरी कंहिं ॿिए मौज़ूअ ते खुलंदासीं। मुझे करीम मुस्तफा जो ईअं फरमायो त सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजो ज़िक्र था फरमायो। गौर कर, कांडेरो कीरियो जे पट ते रहण वारा फ़कीर मोहम्मद राहिब जंहिं पंहिंजे घर वारीअ जे ईसाले सवाब जी ख़ैरात कई आ, उहो भतड़ो खाइण जे लाइ अचण वारा पंहिंजे पाण खे मदीने वारे मीर जे रजिस्टर में रजिस्टर कराइण वारा, मुझे आका सां प्यार करण वारा, थध में वेहण वारा, गौर सां ॿुध, मुझे करीम मुस्तफा फरमायो त मां मुस्तफा के रहमानो रहीम जे प्यार जी खुशबू अची रही है। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहजो ज़िक्रा कहदे इशारो आ। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़ा माण्हू बि अल्लाह दुनिया ते पैदा फरमाया हन जंहिंजे जिस्म ते कपड़ा फाटलड़ा हूंदा। गौर सां ॿुध, मुझे मुस्तफा जो मकाम, मुझे मुस्तफा जो इल्म गैब। काबे जे हरम में वेही करे मदीने जो ताजदार कंहिंखे तो ॿुधाए, चओ सहाबा खे जवाब ॾे, कंहिंखे तो ॿुधाए हुजूर? सहाबा के जलीलुल कद्र सहाबा के मुझो मुस्तफा काॾे थो निहारे? चो यमन जे तरफ मक्के में वेही करे, यमन जे तरफ यमन वारा मक्के ॾे ॾिसन, मक्के जो धणी वरी यमन ॾे पियो निहारे।
अजीज़ाने मल मदीने जे मीर फरमायो अल्लाह जेड़ा जबानन मां अहिड़ा भी आहिनि जन जे मथड़े में मिटड़ी पई हूंदी आ, कंगड़ो भी किस्मत सां नसीब थींदो आ, कपड़ा भी उन्हनि जा भला कोन हूंदा आहिनि, एतिरो त उन्हनि जो ग़रीबी हाल हूंदो आ जो मिट भर में वेहारण ला तयार कोन हूंदा आहिनि, को गॾु मानी खाराइण ला तयार कोन हूंदो आ। मदीने जे साईं फरमायो, मदीने जे महबूब फरमायो, लेकिन मुझो रब उन्हनि सां एॾो प्यार कंदो आ जो हू हथड़ा खणनि त रब कॾहिं भी खाली कोन मोटाईंदो आ। कंहिंजे ज़ुबान मां हे जुमला निकता, जवाब ॾे, जवाब ॾे। हाणे नथो ॻाल्हाए, पक थी वई, तव्हांखे थधि लॻी। ठड़के सड़के वारो मौलवी हुजा हां त पोइ तव्हांखे चवां तो सुभान अल्लाह कोन चयो, तो कोन चयो, तो कोन चयो, नारो तो कोन, मिड़ई टाइम पूरो कयां हां। मां आहियां सिधो सो फ़कीर माण्हू, पीर मिठा जे लड़ीअ जो पूयल हिकिड़ो मणियो, जेको दिलबर पीर मिठा फज़ल अली कुरैशी रहमतुल्लाहि तआला अलैहि जो उतां फैज़न जा दरिया बेरियूं लांचूं भरे झोल भरे अचे रहमतपुर शरीफ में वेही करे वंडण शुरू कयूं, जंहिंमां मुंहिंजे सुहिणे साईं खे बि वंडड़ो मिली वियो। उन सुहिणे साईं जो वंड वरी सजण साईं जे सूरत में, सजण साईं जो फैज़ अॼु दुनिया खे रंग लाए रहियो आहे। मां बाहियां उन दर जो गदागर, उन दर जो मीरासी, उन दर जो फ़कीर, मुझा दोस्त अजीज, इन करे तो पंहिंजो फ़कीरानो अंदाज बयान कयां तो मुसलमान मदीने जो मीर काबतुल्लाह में वेही करे कादे थो निहारे, चो यमन दे, दुनिया महबूब दे निहारे, मुझो महबूब यमन दे पियो निहारे। राज कहिड़ो आ? सहाबा अर्ज़ कयो, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त एड़ो अल्लाह जा बांधड़ा भी मौजूद जन जे मथड़े में मिटड़ी हुंदी आ, वार भी साफ कोन हूंदा आहिनि, कपड़ा भी फाटलड़ा हूंदा आहिनि, हाल ग़रीबी हूंदो आ, पंहिंजा रिश्तो करण ला तयार न हूंदा आहिनि, केरो गॾु मानी भी खाराइण ला तयार न हूंदो आ। पर मदीने जे साईं फरमायो अल्लाह जे दरबार में एतिरो त इज्जत वारा हूंदा आहिनि जो उहे हथड़ा खणंदा आहिनि त मुंहिंजो रब उन्हनि जा हथ कॾहिं भी खाली कोन मोटाईंदो आ। सहाबा जी जुस्तजू वधी, ख्याल वधिया, अबू बकर सिद्दीक भी इते आ, उमर फारूक भी इते आ, उस्मान ज़िन्नूरैन भी इते आ, शेर खुदा भी इते आ, तलहा ज़ुबैर भी उते आ, बिलाल भी इते आ, सभई ग़ुलाम हिते, मुझो मुस्तफ़ा कंहिंजो राज ज़ाहिर तो करे। नेठ सहाबा अर्ज़ कयो, महबूब कंहिं हिकिड़े जो को नालिड़ो त ॿुधायो। मुझे मुस्तफ़ा फरमायो, हा हा अचो तमां मुस्तफ़ा तव्हां खे ॿुधायां, यमन जे रहण वारो आ, काथों जो जवाब दियो। यमन जे रहण वारो आ, करन कबीले सां उन जो ताल्लुक आ, डाचड़ियूं चारींदो आ, उवैस उन जो नालो आ, जी जल अमड़ जी रात ॾींहुं ख़िदमत कंदो आ। कंहिंजी ख़िदमत? जी जल अमड़ जी रात ॾींहुं ख़िदमत कंदो आ। खुदा जो एॾो प्यारो आ जो दुआ घुरे त रब उन जी दुआ रद्द कोन कंदो आ। सहाबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह, बिलाल हबश मां पहुंची वयो, सलमान फारस मां पहुंची वयो, सुहैब रूम मां पहुंची वयो, यमन त विख पंध जी आ, महबूब उहो अचे छो नथो? सहाबा के ख़बर आ त मुझो मुस्तफ़ा सब राज ॼाणे थो। या रसूल अल्लाह, नाला वठी चयो त सलमान फारस खां अची वयो,
बिलाल हबश मां अची वियो, सुहैब रूम मां अची वियो, यमन तहिया महबूब हो अचे छो नथो। मुझे मुस्तफा करीम फरमायो, ओ मुझे महबूब जा नौजवान उम्मती गौर सां बुध जा, मुझे करीम आका फरमायो कुराड़ी अमड़ थस, रात डी अमड़ जे खिदमत जे करे टाइम नथो मिलेस जो मां मुस्तफा ताई अचे, पर हू खिदमत जी जल जी कंदो आ, मां मुस्तफा हितो वेही उन सां प्यार कंदो आ। याद रखी छॾजाओ अमड़ के पोढ़ी चवण वारा, ओ अमड़ के कुराड़ी चवण वारा खबरदार थी। मां थी मां वरी वरी चो दसे को माओ मिठी अजड़ी वफा के रुकंदो, दसे को माओ मिठी अजड़ी वफा के रुकंदो, हूं ते तकलीफ में तोला दुआ के रुकंदो, दसे को माओ मिठी जड़ी वफा के रुकंदो, उहो घर खाली अथई जहीं में अदा माओ न थई, उहो घर खाली अथई जहीं में अदा माओ न थई, ईंदो कम कोन कदहीं यार सगो भाओ अथई, तुझा कदहाण कपड़ा सफा के रुकंदो, दसे को माओ मिठी जड़ी वफा के रुकंदो। याद रखी छॾ नौजवान, मुझे करीम आका फरमायो जी जल अमड़ जे खिदमत में हूंदो आ, उनके टाइम को नथो मिले। हिकिड़ो दफ़ो मां खे चई अम्मा इजाजत दी त मदीने वञा, मां चयो बचड़ा भले वञ, पर जे महबूब न मिलन त देर न कजा मोटी अचजा। हा मुझी अम्मा होडा यमन मां निकतो आ उवैस करनी महबूब जे दीदार जे ला, अजीब इत्तेफाक आ हिकमतूं राज यार पंहिंजूं पाण पिया ॼाणनि। महबूब जे दरड़े ते पहुचण खां अॻु में महबूब हुजरे पाक ॾांहुं उसरी विया, पंहिंजे ॾाचीअ तां नथो लहे, पुछा थो करे महबूब, जवाब मिलियो त महबूब हाणे हरम पाक में हलिया विया आहिनि, हुजरे मुबारक ॾांहुं विया हलिया, लहे नथो रोई उतहूं मोटे थो त अमड़ सां वाइदो करे आयो। तोखां तो पुछा काॾे महबूब जो दीदार, काॾे जीजल अमड़ सां वाइदो, त महबूब जे दीदार जे लाइ तरसे नथो, छो त जीजल सां वाइदो करे आयो आहे, उतां पोइते थो मोटे। कंहिंजे करे चओ अमड़ जे करे, जवाब ॾे कंहिंजे करे, अमड़ जे करे। महबूब जो दीदार बि छॾे थो अमड़ जे करे, हो अमड़ जे करे महबूब जो दीदार थो छॾे। मुंहिंजो महबूब एॾो प्यार थो करे जो वेठो यमन में आहे, मुंहिंजो मुस्तफा मके में ज़िक्र पियो करे। अज़ीज़ा ने मन वक्त घणो गुज़री वियो, इन करे तफ़सील नथो ॿुधाए सघां, बस एतिरो चवण ज़रूरी थो समझां। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सहाबा खे ॿुधायो, सहाबा चयो महबूब मिलण चाहियूं त हुन जा पार पता कहिड़ा। हेॾे तवज्जो कर न, सहाबा जो अकीदो ॿुध न। सहाबा चवनि था त महबूब आयो छो कोने, महबूबन ॿुधायो त अमड़ जे करे कोन आयो आहे। वरी सहाबा सवाल था कनि महबूब उन जवान सां मिलण चाहियूं, उन जा पार पता कहिड़ा। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नंढड़े लाको उन के कोढ़ जी बीमारी थी हुई। छा जी बीमारी? कोढ़ जी बीमारी थी हुई। हुन अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, या अल्लाह मुझी बीमारी दूर फरमाए। अल्लाह बीमारी दूर करे छड़ी, कोढ़ जा निशान मिटजी वया। जॾहिं जिस्म के साफ ॾिठई, वरी दुआ घुरी, मौला कुछ त निशान बाकी छॾ, उन्हनि खे ॾिसी तुंहिंजे मेहरबाननि खे याद कंदो अता।
करीम मुस्तफा फरमायो उन जे जिस्म ते कोड़ जाओ है थोड़ा थोड़ा निशान रहलन कणक रंगो आ ही उन जो कद्दा ही उन जो बुता डाचू चारींदो आ जंगल में रहंदो आ पंहिंजा कोन भाईंदा थस ऐ सोहणा अदा अली जी मुंहिंजा आका ऐ उमर जी मुंहिंजा आका दिलबर जॾहिं भी तव्हां मां कंहिंजो उन सां मिलण थिए हे मां मुस्तफा जो कुर्तो उनखे ॾिजो सलाम भी उनखे ॾिजो न्यापो भी मां मुस्तफा जो उनखे ॾिजो त मुझे उम्मत जे ला दुआ घुरे। इते जे भी तकीर के खत्म कयां त काई मयार कान्हे। दुनिया जो कोई मुफ्ती मौलवी जवाब दे दुनिया जा वली गौस कुतुब गरजन छा कह सहाबी जे बराबर थी सघन था जवाब दियो थी सघन था। हजरत उवैस करनी सहाबी छा के चइबो आ जेको हिन जिस्म सां हिनन मथे जे अखिन सां मुझे मुस्तफा जो दीदार करे उनखे चइबो आ सहाबी। उवैस करनी सुणे हिन जिस्म सां ऐं हिनन अखड़िन सां मुझे मुस्तफा जे दरबार में दीदार त कोन कयो पर जेके रात ॾींहं हुजूर में रहिया अज मुझो मुस्तफा उन्हनि खे थो मोकिले त मां मुस्तफा जो ही कुर्तो बि खणी वञो मां मुस्तफा जा सलाम भी खणी वञजो ॻोल्हिजो सहाबा खे कंहिंखे अलीयुल मुर्तज़ा जहिड़े जवान खे महबूब मुस्तफा तो फरमाए जहला मुझो आका तो फरमाए अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा अना मदीनतुल हिकमत व अलीयुन बाबहा अना मदीनतुल हिदायत व अलीयुन बाबहा मां इल्म जो शहर अली उन जो दरवाजो मां हिकमत जो शहर अली उन जो दरवाजो मां हिदायत जो शहर अली उन जो दरवाजो उन दरवाजे के मुझो मुस्तफा तो फरमाए ऐं उन उमर के जंहिंजे पाछे के ॾिसी शैतान डिॼी वेंदो आ जंहिंजे अकल सां कसरा जा कुकरा किरी पवंदा आहिनि उन उमर के मुझो मुस्तफा तो चे गोल जो मुझे उन आशिक के जेको अमड़ जे खिदमत जे करे हाज़िर न थियो मां मुस्तफा उन सां प्यार थो कयां। खबरदार थी नौजवान मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलामो तफसील कदे बे दफे मुख्तसर अर्ज करे वञा ओहो वक्त आयो सोने अबू बकर जो दौर वयो हलियो अमीर उमर जो दौरे खिलाफत हज जो टाइम अमीर उमर ऐलान तो करे यमन वारा कहड़ान उथी बीहन यमन वारा उथी बीठा दियो खबर तवा यमन वारन में करण कबीले जा कहड़ान कुछ मानू उथी बीठा जदे कुछ मानू बीठा त अमीर उमर तो पूछे दियो खबर तवा में उवैस नाले को आहे केर तो पूछे मुझे मुस्तफा जो गुलाम उन वक्त जो बादशाह सुनो अलीउल मुर्तजा मौजूद हज जो मौके हर में काबा जी जगह सुने उमर पूछो त मुझा दोस्त अजीज तवा में को उवैस नाले आहे तो उन जे गोठ वारन चयो असां में हिते त कोने पर हिकड़ो चरड़ियो असां जे गोठ जो आहे जेको हिन वक्त भी मिना को बाहरियों असां जूं डाचू चारे रहियो आ इए चरियाटड़ो आ इए मेरड़ो सादड़ो आ हुनन जो चरियाटड़ो आ मेरड़ो आ सादड़ो आ अमीर उमर चयो त इहो ई त हो जवाना जो दस महबूब मुस्तफा दिनो आ काथे सहाबी काथे वली ओ वलियन जा दुश्मन कन खोल जवाब दे तो सुनो अमीर उमर सुनो अलीउल मुर्तजा विलायत जो साहब डिजा तो मुल्लन खां वरन मां तोखे बुधाया त आदम खां वठी करे कयामत ताईं जंहिंखे भी विलायत मिलंदी सुहिणे अलीअ जे सदके में मिलंदी। वक्त आयो त कॾहिं शाने पंचन पाक दे गाल्हाए बुधाइंदो में सजन साईं जो गुलाम तोखे बुधाइंदो। बहरहाल अजीजा ने मन गाल के मुकाइंदो हला सुहणो अलीउल मुर्तजा सुहणो उमर फारूक जन के मुझे मुस्तफा करीम कुर्तो दिनो आ ओहो कुर्तो खणी हाजी हज जे मैदान में अमीर उमर ऐं शेर खुदा वरी मिन्ना जे मैदान में वञन ॾिसन त डाचू उठ चरन था पिया मलाइक उन्हनि जी पहरेदारी था कन हे यार यार सां शुरू आ
ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर मुझे महबूब जा थई मस्ताना लगी तुझी तार आजन खे वक्त गुज़रंदो तो वञे सी वधी वियो मुझो जिस्म गरम थियो पर तहां जे सी जो एहसास आ देगियूं भी बाहर ठरी रहियूं हन अजीज़ान मन शेरे खुदा ऐं उमर फारूक दिल पर निहारियो त यार पंहिंजे यार सां रिहाण में शुरू आ पेरन जो ठड़को बुधी अज उवैस करनी नमाज खां फरागत हासिल कई आ सलाम वराए पूछे तो सलाम दुआ थी केर जवान आयो कहिड़ो कम आ जेडी मल बुधाइण वारन बुधायो कहे बुधायो शेरे खुदा बुधायो ए अमीरुल मोमिनीन उमर फारूक आऊं अली बिन अबी तालिब आया त उन सुने उवैस करनी जे अखड़न में लुड़क लड़ी आया कदमन ते किरी पवंदो आ लेकिन उहे बई जवान मुझे महबूब जो कुर्तो हथन में खणी चवन था ऐ उवैस मुझे मुस्तफा करीम तोखे सलाम भी दिना हे कुर्तो भी दिनो आ ऐं नियापो भी दिनो आ त मुझे उम्मत जे बख्शिश ला दुआ घुरजा जवाब दे इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे गुलाम दे नियापो भी मोकले कुर्तो भी मोकले तो मुझे उम्मत ला दुआ घुर ऐं ओ हथों कंहिंजे तो मोकले सुहिणे उमर ऐं सुहिणे अलीयुल मुर्तज़ा जे हथों सनद करे तो मुझो मुस्तफा मोकले इन दुनिया जे अंधन खे तो खुदा जो महबूब पैगाम दे तो ओ मुझे आशिकन वलियन ते एतराज करण वारो मुझे खुदा उन्हनि खे इहो मकाम दिनो आ जो मां मुस्तफा पाण दुआ ला भी न्यापो थो कयां त सहाबन खे भी मोकलिया थो अमीर उमर शेरे खुदा पहुता सुने उवैस करनी निहारे जॾहिं पुछण लगो त ॾियो ख़बर मुझो महबूब मुझे ला छा चवंदो हो सोहणे उमर फारूक सोहणे शेरे खुदा वराणियो जे एडो तू प्यार पियो करी त पो यमन परे को न हो तू आए छो न सवालो जवाब शुरू थिया उवैस करनी गाल मटाई दे सुने अमीर उमर दे मुहड़ करे चयो ऐ अमीरुल मोमिनीन मुखे बुधायो त मुझे मुस्तफा करीम जा भिरू पाण में गंढियल हुया या जुदा हुया सवाल छा थियो पाण सवाल कई त मुझो महबूब मूला छा चवंदो हो सहाबा जवाब दिनो एतरो प्यार हो त आए छो न गाल विच मां गुम थी टियों सवाल थियो त ॾियो ख़बर मुझे महबूब जा भिरू मुबारक पाण में गंढियल या जुदा अमीर उमर निहारे चवे थो त अॼु हिन जो भला इम्तिहान वठां निहारे चवे थो ऐ उवैस तू ई ॿुधा त मुझे महबूब जा हे भिरू मुबारक गंढियल हुया या अलॻि हुया सोहणो उवैस रोंदे रोंदे बुधाए थो त मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे अगर परे खां ॾिसबो हुयो त हे भिरू मुबारक जाड़ा नजर ईंदा हुया अगर करीब ॾिसबो हुयो त हे झबिरुनि जे विच में थोड़ो स्पेस नजर ईंदो हुयो मां तहां खां तो पुछा एतिरो वक्त वेठो हाँ जे भिरुण जी ॻाल्हि न कयां हाँ सुभाणे तहां खां पुछो ॾियो ख़बर बा हे आशिक ताहिरी फ़कीर आयो हो उन जा भिरूं गंढियल हुया या परे तहां असां तकीर ॿुधी असां भिरुण ॾे पे निहारियो या ॻाल्हि जाई आहे या न अॻियां ॾिसण खां पोइ बि इन्हनि शयुनि ॾे माण्हू को न निहारींदो आहे उमर फारूक चवे थो त मां महबूब जी ज़िंदगी आॾो गुज़ारी आहे पर मूं त तवजह कोन कयो आहे कॾहिं त भिरू मुबारक जाड़ा हन या अलॻि हन
पर वो आशिक जाने तो त सोने उम्र के इन शे जी खबर काने, इन करे सवाल ही हो तो करे। जॾहिं महिल सोने उम्र के चवे तो त मुझे मुस्तफ़ा दे परे खां ॾिसबो आ त भिरू गंढियल हूंदा हन, ऐं जेकॾहिं वेझो ॾिसबो आ त अलॻि नज़र ईंदा हन। त सोनो उमर फारूक चवे तो बस तो ते महबूबन जो कुर्बा असां ला दुआ घुर। सोनो उवैस करनी वो जुबो मुझे मुस्तफ़ा जो पाए नथो, हथन में खणी अल्लाह जे दरबार में रोई अचे तो दुआऊं घुरे, अचे तो दुआ घुरे, मौला मुझे महबूब जे उम्मत के माफ कर, मौला मुझे महबूब जे उम्मत के माफ कर। आवाज गैबी तो अचे आए उवैस हेतरी उम्मत माफ थी वई, मौला अञा वधीक माफ कर, मौला अञा वधीक। उन वक्त में रबिया कबीले ऐं मज़र कबीले जे बकरिन जा वार मशहूर हुया, जे बजी बकरिन जी थींदी आहे न मशहूर हुया, तो फलाणे इलाइके जे बकरिन के ॾाढा वार हन। इन ॿिन कबीलन जे बकरिन के वार तमाम घणन जे करे मशहूर हुयूं। हुकुम थियो आहे उवैस अॼु तुंहिंजे दुआ घुरण सां पंहिंजे महबूब जे इन जुबे जे सदके तुंहिंजे रब इन रबिया ऐं मज़र कबीले जे बकरिन जे पुठीअ ते जेतिरा वार हन एतिरा उम्मती अॼु हुज़ूर जा रब बख़्शे छॾिया। कंहिं दुआ घुरी जवाब ॾियो, चो वलीअ दुआ ॻाल्हायो, कंहिं दुआ घुरी कंहिंजे साम्हूं जलील क़द्र सहाबी अबू बकर सुहिणो अमीर उमर ऐं सुहिणो मालिक कायनात शेर खुदा। दुआ घुरण जे लाइ पैगाम केर खणी विया, चो उमर फारूक ऐं शेर खुदा। दुआ जे लाइ न्यापो मोकिलण वारो केरा, चो इमामुल अंबिया। न्यापो खणी वियो आहे वलीअनि जो सरदार, न्यापो ॾियण वारो आहे नबीअनि जो सरदार। मुझे महबूब इहो सभु कुछ करे ऐं 14हीं सदीअ जा सख्त पत्थर दिल इंसान तोखे ॿुधायो आहे त मुझे आशिकन वलियन सां कॾहिं दुश्मनी न कजा, उन्हनि जे शान में बेअदबी न कजा, उन्हनि सां नीह लाइजा। जे उन्हनि सां नीह लाईंदे त ॾुखियो कोन थींदे। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ वक़्तु तमामु तवील थी वियो, मौज़ू चैप्टर सॼे खे क्लोज़ कंदे अचां त ख़ुदा जो कुर्ब हासिल करण जे लाइ अल्लाह जे मख़लूक सां प्यार कयो। हिन मख़लूक में सभ खां वधीक हक़ तव्हांजे मथां कंहिंजो आहे, छो अम्मा जो ऐं बाबा जो। जवाब कंहिंजो हक़ आहे, मुझे मुस्तफ़ा सां दुनिया प्यार कंदी आहे। मुझे मुस्तफ़ा कंहिंसां पिया कयो, चो जेको अमड़ जो दीवानो हो। जवाब ॾियो, कंहिंसां प्यार कयो, जेको जीजल अमड़ जो दीवानो हो। त हिन कायनात में सभ खां पहिरियों हक़ तुंहिंजे मथां जीजल अमड़ ऐं बाबा जो आहे, उन सां प्यार कर। उन खां पोइ पंहिंजे रिश्तेदारनि खे इज़त ॾे, पंहिंजे रिश्तेदारनि सां प्यार कर, मिटनि माइटनि सां प्यार कर, अज़ीज़नि दोस्तनि सां प्यार कर, दुश्मनी न कर, तकरार न कर। छा रहियो आहे ज़िंदगीअ में, मरण खां पोइ ॿ ॻोढ़ा ॻाढ़ींदासीं, अच त जहिड़े ई हिक ॿिए खे भाकुर पायूं। याद रखो, आखिरी हदीस बयान तो कयां, बस तकरीर खत्म। हल भेण ब कलाक थी विया, ख़बर ही न पई, तहां बि कोन चुरिया हो। मूंखे त तकरीर कंदे भला गरमाश, तहां त निभूर सीह में वेठा हो, त तहां बि माशाअल्लाह कोन। ये 2 कलाक तहांखे अंदाज़ो आहे त 2 कलाक गुज़री विया। ॾियो ख़बर, अंदाज़ो अथव? हाणे मूंखे हाणे तो सी थी, छो त याद रखो जॾहिं न माण्हू जो कनेक्शन कटबो आहे न, बल्ब पोइ विसामंदो आहे न, ईअं आहे या न? जेसिताईं मौज में हसी त मौज में हसी, हिते हुयासीं कोन त सी किथां थिए? अब चरिए खे कॾहिं सी थींदो आहे छा? चओ न, सी चरिए खे किथां थींदो? सी थींदो अकुल वारे खे। जॾहिं माण्हू न इश्क में हूंदो आहे, मौज में हूंदो आहे, तव्हांखे 2 कलाकनि जी ख़बर अहिड़े सी में 5 मिंटनि में थो माण्हू करे, तव्हांखे 2 कलाकनि जी ख़बर कान पई। हाणे ॾिसो कीअं थो सी थिएव, छो कान ख़बर पई? छो हिते हुयासीं कोन, यार वटि वेठा हुआसीं, कनेक्शन मिलियो पियो हो, इन करे सी जी बि ख़बर कान पई। हाणे कनेक्शन टुटी वियो, देगिन जो ठड़को थियो, हाणे असांखे बि सी ॿुधाईंदो त हा मां जनवरी महीनो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि सां प्यार कयो। हदीस पे अर्ज़ कयो त मदीने जे साईं 3 शूअर्टीज़ ॾिनियूं आहिनि, 3 गारंटियूं, सर्टिफिकेट मुंहिंजे मुस्तफ़ा विराया। घणा ॿुधायां? मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो, सब खां पहिरियों सर्टिफिकेट मुझे आका फरमायो, जेको अल्लाह जे रज़ा जे लाइ खैर खैरात ऐं सदकात कंदो रहंदो, मुझो अल्लाह उनके कदहीं भी सुञो थियण को न ॾींदो।
ज़मानत मां मुस्तफ़ा थो ॾियां। खैर खैरात कसरत सां कंदो कर, सदकात कसरत सां ॾींदो कर, पर कंहिंखे मतां चवीं त मुलनि खे भाइनि, ग़रीबनि खे, मिस्कीननि खे मां उन्हनि मां न आहियां जो तोखे चवां। कीअं चवां? अदा पंहिंजा खैरात ज़कात मांखे ॾेई वञो, मुंहिंजे मदरसे में ॾेई वञो। न न, मिस्कीननि ग़रीबनि यतीमनि खे ॾियो। पंहिंजे पाड़े में जेके ग़रीब हुजनि, व यतीम मिस्कीन बेवह औरतूं, उन्हनि जी मदद कयो, उन्हनि जो हक़ आहे। ॿिए नंबर ते मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो आहे। गौर सां ॿुधजां, मुझे करीम आका फरमायो, जेको अल्लाह जे रज़ा ख़ातिर पंहिंजे मुस्लमान भाउ खे हली वञी मुआफ़ कंदो, मुझे मुस्तफ़ा फरमायो उन जी इज्जत कॾहिं बि घटि कान थींदी। मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां। इन दौर जो अहम जुमलो याद रखी छॾजां। गौर सां सजण साईं जे ग़ुलाम जे बातां ॿुधी ऐं अमल कजां। कमद जे भरीअ तो कावड़ियासीं, भत बोड़ छॾे ॾिनासीं। सॾु कोन, थोड़नि ॻाल्हियुनि तां महीना ॻाल्हाइण छॾे ॾिनोसीं। अस्सलाम वालेकुम बि ख़त्म। ओ ख़ुदा जा बाना, मुंहिंजो मदीने जो साईं तो फरमाए ठहण लाइ तयार हा, पर ईअं ठहंदुसि त माण्हू छा चवंदा त बुज़दिल आहे, माण्हू चवंदा त डिॼे थो। ओ अल्लाह जा बाना, कॾहिं माण्हुनि खे पोइते करे मखलूक खे छॾे ख़ालिक जो ख़्याल कर। मदीने जे साईं फरमायो, जेको हली वञी कंहिंखे मुआफ़ करे, क़ुरान छा चयो? वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास। जेको माण्हू अंदर मां बोझ कढी छॾींदो आहे ऐं ॿिए खे मुआफ़ करे छॾींदो आहे, मौला उन जे लाइ छा आहे? वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह फरमायो, मां उन सां प्यार कंदो हां, छो त उहो एहसान कंदड़ा। एहसान छाखे चइबो आहे? अॻिले तो सां बुराई कई तो भलाई करे छॾी। ओ मुंहिंजा मुस्लमान भा, मदीने वारे मीर जा आशिक, एक मुंहिंजा सजण साईं त हीअं बाहूं ॿधी चवंदा आहिनि, ओ फ़कीरो वाइदो कयो त हितां मोटण सां सभु हिक ॿिए खे मुआफ़ करे छॾियोसीं। छॾे ॾियो हिक ॿिए जूं इहे नंढड़ियूं ग़लतियूं। तव्हां खां सवाल थो पुछां, ईमानदारी सां जवाब ॾिजो, सीरस थी। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े ॿ मुस्लमान हुज़ूर जे दरबार में हूंदा, हिकिड़ो चवे थो, या रसूल अल्लाह मुंहिंजी शफ़ाअत फरमायो। मुंहिंजो मदीने जो साईं बीठा हल, रहमत जो झंडो खयो, लिवाउल हम्द जो झंडो खयो। ॿियो उम्मती थो चवे, ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजो हक़ खाई आयो आहे, मूंसां ॾाढाई कंदो हो, मूंसां ज़ुल्म कंदो हो, मूंसां ज़्यादती कंदो हो, मूंसां नाइंसाफ़ी कंदो हो। ओ मुंहिंजा महबूब हिन मूंखे ॾाढो तंग कयो हो, हिन जी शफ़ाअत न कयो। जवाब ॾे मुंहिंजो महबूब ॿिन्ही उम्मतनि खां कहिड़े खे मिठो करे, कहिड़े खे कड़ो करे? जवाब ॾे। हिकिड़े मिंट लाइ तसवुर कर, पर जेकॾहिं हिन दुनिया जे अंदर तो ॿिए खे मुआफ़ करे छॾियो, इन करे त मुंहिंजे महबूब जो उम्मती आहे। पलांद भी करे सघां थो, हिसाब भी वठी सघां थो, पर उन ॾींहुं जॾहिं मूंखां हिसाब वरितो वेंदो, मां उन रब जे आॾो पाण खे सुरखरू करण जे लाइ, मदीने वारे मीर जे आॾो पाण खे सुरखरू करण जे लाइ, उन जे ग़ुलाम खे मुआफ़ थो कयां। इन जे लाइ त मां हिन खे मुआफ़ कयां, मुंहिंजो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा मूंखे मुआफ़ करे छॾे। वो क़यामत जे ॾिहाड़े दाहूं करणियूं कोन पवंदे, बसि ईंदो वेंदे मुंहिंजो मुस्तफ़ा निहारे मुरकंदो। ओ मां मुस्तफ़ा जा दीवाना, तो मां मुस्तफ़ा जी सुन्नत हदीस ॿुधी अमल करे पंहिंजे मुस्लमान भाउ खे मुआफ़ कयो। अचे हीअ क्लीन चिट वठ, मुंहिंजे रब उन ॾींहुं तोखे बि मुआफ़ करे छॾियो। सोदो सस्तो आया, महांगो आहे, सवलो आहे, हिक ॿिए खे मुआफ़ कंदासीं, चो इंशाअल्लाह।
कुछ कोन थव झेड़न झगड़न में, खुदा जो कसम कुछ भी ना है। इंसान तो में जेके उनसर हम जे में एकड़ो इंसानियत वारो बियो शे तू बाह भी तो में आ ए मिट्टी भी तो में आ, मिट्टी मां इंसान बन्यो आ, बाह मां शैतान बन्यो आ। बाह के हेठ बार पो मथे भड़का दींदी ए मिट्टी के मथे उछला पो भी गाला गाला पो भी जॾहिं न इंसान तो में इंसानियत हूंदी आहे त तूं हेठि निवियल हूंदो आहीं। जॾहिं न शैतानियत तुंहिंजे मथां ग़ालिब थींदी आहे त पोइ भड़का ॾींदो आहीं, मां हीअं ॾाहो थी छा आई, तूं कुझु बि न आहे, तुंहिंजे हथ में कुझु बि न आहे। 3 नंबर ते मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गौर सां जेको माण्हुनि जे आॾो हथ टंगींदो, दुनिया जे आॾो पिनंदो, पांजो ख्याल पांजू सोचू करे छॾी, मण फलाणो ॾींदो, 10 सेर फलाणो ॾींदो, 200 फलाणो ॾींदो, 500 फलाणो ॾींदो, 1000 फलाणो ॾींदो, महीनो गुज़र थी वेंदो। मुझे मदीने जे साईं फरमायो, जेको ॿियनि जे जेबन ते नज़र रखंदो, जेको ॿियनि जे दरन ते निहारींदो रिज़्क रोज़ीअ जे लाइ, त मुंहिंजो अल्लाह उन जे लाइ पंहिंजे रहमत जा दर बंदि करे छॾींदो। रब चवंदुसि त हाणे तोखे ॿियनि जे दरन तां पिनी मज़ो आयो आहे, हाणे पियो पिन भला। पर जहिड़ो आहे तहिड़ो चवंदो, जिथों मिलियुसि बि न चवंदो मुंहिंजा मौला हे तुंहिंजो करम आहे, मुंहिंजा मौला हे तुंहिंजी महिरबानी आहे। त मुंहिंजो अल्लाह फरमाए थो उन जे लाइ मां अल्लाह वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, अहिड़ा दर खोले छॾींदोमांसि हुनखे गुमान ई कोन हूंदी। भला ॻाल्हियूं कुझु सम्झ में आयूं? हिकिड़ी ॻाल्हि अञा चवां, मोहम्मद ईसा चवे थो त तकड़ कर, पर हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, पंहिंजे बचड़नि सां प्यार कयो। खुदा जो कसम, अगर घरनि खे जन्नत बनाइण चाहियो था न त पंहिंजे बचड़नि सां प्यार कयो। घर में अचो त खिलंदा अचो। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो शख्स जन्नत में मुरकंदो वेंदो जेको घर मुरकंदो ईंदो, जेको घर मुरकंदो ईंदो। अॼुकल्ह हाल छा आहे, ॿाहिरि से दोस्तनि सां ड्राड़ा, दोस्तनि सां खिल भोग मश्किरी वाह 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 वाह, घर अंदर टपियो ॼणो का डूंगरी खखर वेठी दर ते डंग हणी वियो, बूथ सुॼाईंदो। ए पुट से कंट्रोल थो ॾेखारे, ऐं ज़ालिम ज़ालुनि ते कंट्रोल छाजो आहे? ज़ाल त वेचारी आहे, निकाह में तोखे क़बूल करे हक़ महर वरतई, हाणे वेचारी आहे, हाणे उन जे मथां तूं ॾाढ करे ॾाढो मुड़ुस तो पाण खे सदाई, तो जहिड़ो बुज़दिल ॿियो आहे ई कोन को। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खैरुकुम खैरुकुम लिअहलिही, मुझे आका फरमाया तव्हां में भलो उहो आहे जेको पंहिंजे बचड़नि सां भलो हले। पंहिंजे घर वारनि खे इज्जत ॾियो, पंहिंजे घर वारनि जो डिफेंस कयो, पंहिंजे घर वारनि खे प्यार ॾियो। तव्हांजे घर वारनि जे लाइ अगरि को ज़ुबान दराज़ी करे, ज़बान में हथ विझी हकल ॾींसि त बंदि कर ज़ुबान, त काकड़े खां न कढी छॾे। चईंसि त मुंहिंजे बच्चनि जो वारिस मां वेठो, हाणे तूं केरु थींदो आहे जो मुंहिंजे बच्चनि जे लाइ ज़ुबान दराज़ी थो करे। असां वरी गौर, हाँ पोइ भला छा थियो? ऐं पंहिंजे ज़मीर खे जाॻा, ग़ैरत कर। तूं पंहिंजे बच्चनि जी गिला पाण थो ॿुधी ऐं वरी गौर सां कन ॾेई थो ॿुधी, तोखां वधीक बेज़मीर ॿियो कोई दुनिया में नथो थी सघे। ज़मीर वारे जो कमु आहे, अगरि उन जे बच्चनि जे लाइ को ज़ुबान दराज़ी करे, ज़ुबान काकड़े खां कढिजेसि त ख़बरदार थी, मां पंहिंजे बच्चनि नंगनि जी इज़त ऐं हिफ़ाज़त करणु ॼाणा थो। तूं केरु थींदो आहीं? इंशा अल्लाह ताला हिकिड़े खे काकड़े खां हण, वरी तुंहिंजे आॾो कॾहिं तुंहिंजे बच्चनि जी गिला केरु न कंदो। मुझे महबूब मुस्तफा जी हदीस ॿुधाई, मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं सैयदना अबू बकर सिद्दीक भी वेठो आ, अम्मा आयशा सिद्दीका सुहणी भी वेठी आ, मुझो करीम आका भी वेठो आ। दौराने कचहरी अम्मा आयशा सिद्दीका का एड़ी गाल करे वरती जंहिंमें सुहिणे अबू बकर सिद्दीक खे कावड़ अचे वई त मुझे महबूब जे साम्हूं इहा गाल तो छो कई? अबू बकर सिद्दीक पिया कावड़ में जीअं जो उथियो, मुझो मुस्तफा करीम अम्मा आयशा जे अॻियां बीही सुहिणे अबू बकर ॾे निहारण लॻो। अबू बकर सिद्दीक कंधु हेठि कयो। मुझे मुस्तफा फरमायो त हिक मुड़स जी ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे नंग जी हिफ़ाज़त करे। उम्मत खे सबक मिलियो त पंहिंजे बच्चनि जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे बच्चनि जे आॾो जीअं न कर पंहिंजो सीहो थी बीहो, पंहिंजे सीहो थी बीहो, केरु चीच खणे बाह कटियो, ख़बरदार थी।
मुझे बच्चन जे बारे में न ॻाल्हा, पंहिंजे बच्चन जी हिफ़ाज़त कयो, उन्हनि सां प्यार कयो। सुभाणे पंहिंजे न्याणियुनि वारा हो, अगर तव्हां ॿिए जे न्याणीअ जी इज़त न कंदो त तव्हांजे न्याणी जी इज़त केरु कंदो? तव्हांजी त न्याणी सुभाणे शादी करे वेंदी न। अॼु तव्हां पंहिंजे ज़ाल जी इज़त नथा कयो, उहा जॾहिं माइटनि खे चवे थी त बाबा न्याणो तो वारो हाणे मिड़े लीका लताड़े पियो, भॼंदो कंहिं मुला ॾे वारो कर तावीज़। मुलनि खे त ख़ुदा जी का हिदायत थे अॻे ई तैयार वेठा आहिनि। भिरियारोड़ जे पासे त अहिड़ा ज़ालिम ख़ुदा जी का मार पए जो भिरियारोड़ में वेचारा जेके बि ॾिसो, को चवे से मुंहिंजे घर में रत जा छंडा, को चवे जेसिताईं मुलनि जी आनकी नथा भरनि तेसिताईं मुला मार पए। ख़ुदा जी अलाए कहिड़ी मुसीबत पई अथनि, उन ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। ओ भोपऊ ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, मरद इन जो हशर ॾिसजो, इन्हनि जो हशर अहिड़ो बुरो थींदो जेके परावा घर फिटाइनि था, ख़ुदा उनखे ज़िंदगी में सुकून कॾहिं बि नसीब कोन कंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रा गौर कयो ऐं सोचो त उहा वेचारी वेंदी अबाणनि ॾे, पीउ भॼंदो मुला ॾे, पोइ घर जो ॿकर बि ॾींदो, साईं ॾसे थो 10,000 रेट चढ़ी विया आहिनि, 10,000 बि ॾे, ॿकर बि ॾे। पर सोच जॾहिं सुभाणे तुंहिंजी न्याणी शादी करे वञे, उन सां मुड़ुसु सुठो न हले, रोई अचे तोखे चवे त बाबा मुड़ुसु मूं सां सही नथो हले, त तुंहिंजो अंदरि सड़ंदो या न सड़ंदो? ईमान सां जवाब दे। सड़ंदो न, छो त न्याणियूं मिठियूं आहिनि न। पोइ जॾहिं तोखे न्याणी मिठी आहे त जेका तुंहिंजे घर में आहे उहा बि त कंहिंजी न्याणी आहे न, उन जो बि त को अबो अम्मा आहे न। हे बाहूं थो ॿुधाए, ख़ुदा खे मन, पंहिंजे बच्चन जी इज़त कर, पंहिंजे घर खे जन्नत बनाए, फज़ीलत जी ज़िंदगी गुज़ार। इंशाअल्लाह ताला मुझे मदीने जे साईं फरमायो आहे, तव्हां पंहिंजे ज़ुबान ऐं पंहिंजे इन जी फ़र्ज जी हिफ़ाज़त, पंहिंजे उघड़ जी हिफ़ाज़त कयो, मां मुस्तफ़ा तव्हांखे जन्नत जी टिकट ॾेई थो छॾियां। मुझे उम्मीद है तो इंशाअल्लाह ताला चवां अञा मुझे आका करीम जा उम्मती हुजूर आया। अम्मा आयशा सिद्दीका पई पानी पे, छा पई पे? गाला गाला छा पई पे? मुझे करीम आका फरमायो, आयशा जी मुझा आका थोरो पानी बचाए जा। छा कजा? पानी बचाए जा। अम्मा आयशा पानी बचायो, मुझे मुस्तफ़ा करीम ओहो प्यालो वठी करे अम्मा आयशा सिद्दीका सुणीअ खां पुछो, आयशा तो पानी कहिड़ी जगह ते मुंह रखी पीतो आ? अम्मा आयशा फरमायो, हिन जगह ते मुझे मुस्तफ़ा पंहिंजा पाक लबड़ा उन जगह ते रखी पानी पी उम्मत के दर्स ॾिनो त ज़ाल जी ओबर पिण मां मुस्तफ़ा जी सुन्नता। तू असां ऐब समझंदा आहियूं न, ज़ाल जी वरी ओबर थो पी, छो उहा इंसान कान्हे छा? खुदा जा बाना मुझे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नतुनि खे ज़िंदा कयो, पंहिंजे बचड़नि सां प्यार कयो। खुदा जो कसम, ज़ाल ऐं मुड़ुस हिकिड़ी गाॾीअ जा ॿ फीता आहिनि, हिकिड़ो बि पंचर थियो गाॾी कान हलंदई। सजण साईं जो ग़ुलाम आहे तो खोले थो ॿुधायां, पंचर हिकिड़ो व्हील थियो गाॾी कान हलंदई। इन गाॾीअ खे मज़बूत करे मंज़िल ते पहुचाइण जे लाइ ॿिन्ही व्हीलनि जी हिफ़ाज़त कर। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। तू ॿियनि जे बचड़नि जी हिफ़ाज़त कर, रब तुंहिंजे बचड़नि जी हिफ़ाज़त कंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। फ़कीर मोहम्मद राहिब जे घर वारीअ जी अल्लाह ताला बख़्शिश फरमाए। जेतिरी जमायत दिल में इरादा ख्याल सोचूं सवाल खणी आया हो, मुझो रब सभिनी खे ॼाणे थो। मदीने वारे मीर जे सदके मुझो रब तव्हां सभिनी जूं दुआऊं क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे 2 कलाकनि खां बि मथे टाइम थी वियो आहे, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर। इंशाअल्लाह हिकिड़ो ॾींहुं त कोन्हे, ज़िंदगी रही वरी जलसा कोन थींदा, वरी हिते बि थींदो। दोस्तो बस हाणे खोड़ थी अदा, हाणे मुनासिब हुआ त खोड़ थी वियो न, घणो थी वियो। बस जेकॾहिं सम्झण वारो आहे त घणो थी वियो। 2 कलाक को मथे ॻाल्हाए थो, अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। वरी ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला कंहिं ॿिए दफ़े। हाणे इंशाअल्लाह ताला सभु निमाज़ पढ़ंदासीं। हाणे तव्हांजे दिल में नेठ न मुड़ियो, आयो न पंहिंजी रग ते, छा कयां? निमाज़ उहो तोहफ़ो आहे जेको ॾियण वारो रब्बुल आलमीन, वठण वारो रहमतल लिल आलमीन।
पढ़ण वारी ये गुनहगार उम्मत आ 50 नमाज़ूं मिलियूं ही मोतबर 50 नमाज़ूं ए त मुझे मुस्तफ़ा करीम जी मेहरबानी आ हज़रत मूसा सुणे ला दुआ घुर जेको ज़ाहिरी वसीलो बनियो दरमियान में बीठो महबूब घणा आहिनि महबूब घणा आहिनि अॼु चवींदो न वसीलो कोन खपे पढ़ 50 त ख़बर पवई हज़रत मूसा कलीमुल्लाह महबूब के अर्ज़ कंदो वियो महबूब रब के अर्ज़ कंदो वियो माफ़ी 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 45 माफ़ी मुझा महबूब पढ़न 5 सवाब 50 जो मिली वेंदन त नमाज पढ़ूं न अॻियां था चओ तव्हां पोयनि जी ज़ुबान में भला इंशाअल्लाह ताला नमाज पढ़ंदासीं 10 मिंटनि जो कमु आहे नंगर तैयार आहे न मोहम्मद राहिब नंगर तैयार आहे ऐं माशाअल्लाह गरम गरम देगियूं ठरी त न वयूं आहिनि माशाअल्लाह गरम गरम देगियूं आहिनि नमाज पढ़ो ईअं न थिए त सुभाणे को गैर ईअं चवे त वलीअनि जा ग़ुलाम त सदाईनि था पर पढ़ियूं त नमाज बि कान्हे इहो तानो न सहिजा पंहिंजे मथां आशिकनि जे मथां तानो मुनासिब कोन्हे अल्लाह ताला मुंहिंजो चवणो तव्हांजो